जाम पता समय साहब, मामा अब्दुल अमीन मेमन साहब, इतने कुर्सी बचे रखना चाहिए उस लाइन में। अल्ताफ जिस्कानी साहब, गुलजार सुमरो साहब, डॉक्टर सुमार मंगरू साहब, लाइन में कुर्सी तो दोस्त रखी छो जी लियाकत कुर्सी रख रहा है लाइन में। होत खान गाडई साहब, कुर्सी रखो। नुसरत चन्ना साहब, नुसरत चन्ना साहब जिन मुझे ख्याल में व्याल या उम्र थे। कादिर चन्ना साहब, डॉक्टर अमन उनारी साहब, शकूर ते को दबो हथ करे को हाउस था अब्दुल शकूर मक्सी वारो कर बाबा बाल्टी बाल्टी का खड़े। आशिक सोलंकी साहब, खैर मोहम्मद मक्सी साहब, शाहनवाज सियाल साहब, साईं अख्तर शाह, अली अदर पवार, दबो खड़ी प्यार दबो खड़ी अहमद अली नालो तांजो कोन है खाली पेट वठो ना जैसी अच्छी है पर दई वठो अली अदर पवार साहब आधा आधा और जाम शौकत गुलाम शबीर मक्सी, हैदर मला साहब, गौतम चन्ना, जुल्फकार सुमरो, अदी हाकिम ज़ादी, फौजिया मक्सी, अदी फौजिया मक्सी, अदा लाइट कोने तरे ॾाढे लोग रहे। मासी करीमा सोलंकी जेका दीदी आश करे सोनिया मक्सी, सोनिया मक्सी, सरदारा मक्सी, जेके जगह पढ़ियल न हुजेव आदि हाकिम ज़ादी खां पुछे तो सभई वोट हिकिड़े खे ॾियारे छॾींदी। दोस्तन ने गुज़ारिश आहे त हू पंहिंजे पंहिंजे सीटुनि ते विहनि। ज़िलो नौशेरो फेरोज़ खां खणूं था। हाँ, औरतुनि जो ही वोट जो थी वठे। 12 नाला आहिनि जंहिंमां 11 खे टिक करणो आहे, हिकिड़े खे छॾे ॾियणो आहे। ओ तव्हांजी मर्ज़ी आहे जेकी कयो। अबा समीउल्लाह होता का बाल्टी खणी जो वोट विझूं यार हाउस तां अंदर खाली हुजे खाली। शकूर खणे पियो अचे, शकूर खणे पियो अचे। अदी हाकिम ज़ादी का तव्हां अदी वठो मदद वठो। अदी हाकिम ज़ादी का मदद वठो तव्हां। साईं गप तो कोन्हे हिन में।
हाणे दोस्त ईंदा नौशेर हुजा, जमील अहमद जोड़े जो, जेके भी वेठा आहिनि दोस्त, जमील अहमद जोड़े जो, हबीबुल्ला मशहूरी, मुमताज भट्ट, असद चांजो, असगर बुलेदी, करीम भाई सेतो, मोहम्मद इकबाल राजपर, असगर बुट, अब्दुल वाहिद वसाण, अब्दुल अमीन पवार, इन ज़िले जा दोस्त अचनि। वोट मानत आहे, क़ीमती वोट आहे, ईमानदारी सां ॾिबो, को ग़लति माण्हू वोट ॿिए पारां न ॾेई वञे, महिरबानी करे। ये असां पंहिंजे वतन लाइ कमु था करियूं, सियासी कमु था करियूं, हुन में का बेईमानी न थियणु खपे। जेको जंहिंजो नालो वठूं उहो ई दोस्त वोट ॾेई वञे, छो त असां चेहरनि सां सुञाणूं कोन था, मथां खां हेठि मथां थी वञे, हिते दुश्मनियूं लॻी पियूं आहिनि। ज़िलो नौशेरो फिरोज पियो हले, ज़िलो नवाब शाह अचे, निसार कीरो साहब, रफीक बला, सजाद मला, अब्दुल कादिर जीलानी, सुभान अली मक्सी, मोहम्मद उस्मान बुगियो, शाहनवाज कीरो, बुडल मक्सी, सैद रुस्तम शाह, मुनीर सुमरो, अयूब कोसो। नवाब शाह ज़िलो अचे। जेको दोस्त ना आयो आहे उन ऑप्शन थियल आहे। नवाब शाह ज़िलो 12 दोस्तनि जा नाला लिखियल आहिनि, 11 ते टिक करणी आहे, हिकिड़े खे छॾे ॾिबो। नवाब शाह दोस्त हथनि खे उकलायो, महिरबानी करियो, टाइम घटि आहे। ज़िलो खैरपुर 2 शफकत हुसैन मैसर, अची लाइन में तव्हां बिहो। शफकत हुसैन मैसर, सिकंदर अली चांडियो, घणो करे त हिते ज़िले जा माण्हू 2-3 आहिनि। हिकिड़ो आहे, नालो छा साईं? अब सत्तार आहे, उजन हिकिड़ो आयो आहे खैरपुर 2 मां। अचो दादा, हले अचो। खैरपुर 2 जो दोस्त हिकिड़ो आयो आहे, 11 ते, बाक़ी 10 ते नोटिस कढियो वेंदो। आई ॿियो साल हिकिड़ो ई पियो अचे। रहीम सोलंगी बि आयो आहे साईं। रहीम सोलंगी पंहिंजो वोट कंदो, रहीम सोलंगी साईं वोट करे वठो। इहा 12 नाला लिखियल आहिनि, कंहिं बि 11 ते टिक करिणो आहे साईं। CCA मेंबर आहिनि। रहीम सोलंगी साहब पहिरीं कार्ड बि वठो, 200 रुपया जमा करायो, वोट ॾे, पोइ वठूं था। औरंगजेब शेख तनमंद खान जो कल कोन आयो, अॼु आयो आहे। घोटकी जा दोस्त अचनि, ज़ाहिद मीरानी, जाम माशूक समेजो, खाद लाखो, आफ्ताबन शरफ, अब्दुल मारूफ समेजो, नजम बंगर, अली नवाज जलबानी, मुस्तफ़ा नाइच, दीदार समेजो, राजा मुजीब महर, अली गुर पठान। घोटकी जा दोस्त अचनि। अदा दोस्त अचो किना या जेके भयो अचो, तकड़ा अचो। हाँ ता हे पोचंद में ज़िले पर घोटकी जा दोस्त अचनि, तकड़ा वोट कंदा अचनि। हिकिड़ी ॿी त कुर्सी रखी ॾिसता। लाड़काणिया दोस्त अचनि था, वेझो थियनि अची। अलावरा उमरानी, कामरेड कादर उंबरोई, असगर नुनारी, वाहिद अली सांगी, तारिक जतोई, अख्तर बुलेदी, सदर ईरानी, इहो वरी किथां थियो, सफ़र मुगैरी, शमसुद्दीन अहमद चांडियो, जेके बि लाड़काणिया दोस्तनि वेझो थियनि। अदा घणा दोस्त लाड़काणे जा? लाड़काणिया दोस्त आया आहिनि? हा चो, हिते बिहो, तव्हांखे ॾियूं था हिते सही हिन पासे थियो। हथ खे उकलायो, हथ खे उकलायो, हालतूं ख़राब आहिनि। अदा लाड़काणिया दोस्त अचनि, सही वोट लाड़काणिया हो बि थियनि। फोटोग्राफर फोटो न कढ, जेके वोट पिया ॾिना फोटो न कढ। फोटोग्राफर को तकरीबकार अंदर गिड़ी आयो आहे, देखे पाण भेट लाइ बाबा फोटोनि जा न कढ, सुभाणे झगड़ा। लाड़काणो अची वियो था हाणे। टंडो मोहम्मद खान ज़िलो, इकबाल आजाणू, बशीर अहमद नुनारी, जुमन समूह, अनीस सुबू पोटो, नवाज समूह, मंजूर सुमरो, साबिर मेमन, औरंगजेब शेख, फरीद ख्वाजा, अजीम शाह, अब्दुल्ला ऐवान। टंडो मोहम्मद खान जा दोस्त अचनि। सही कहिड़ो ज़िलो आहे? अचो
टंडो मोहम्मद खान जा दोस्त अचनि जेके टिक थियल आहिनि उन्हनि जा नाला खणो जेके टिक थियल आया आहिनि इन्हनि जो टिक कोन्हे थियल ईअं थी वियो आहे इहे नाला खणण सां ॿिया माण्हू वोट करे वेंदा खैरपुर वन जा दोस्त सईद अहमद जतोई उमदाद हुसैन भुट्टो हज़बुल्ला मेमन अब्दुल वहाब मस्तोई मंजूर पल शफकत अली भयो अली अहमद मस्तोई मोहम्मद हसन जतोई वकार मला आशिक भयो अदा आहिनि दोस्त अलग अलग थी वियो महिरबानी करियो को हिक ॿिए तां कापी न करे इहो साईं जलाल शाह साहब चेयरमैन साहब थोरो तवजो ॾियो जलाल शाह साहब तव्हां इलेक्शन कमेटी जा चेयरमैन आहियो गॾु बि ॾाढी थोरो अलॻि करायो महिरबानी करे हेठां शबीर साहब खे एतिराज़ आहे हे कापी नाए ॾह में हलंदी हिते थोरी हली छा थी वेंदी अदा खैरपुर वन जा कोन्हे त शहदाद कोट जा अचो दोस्त मोहम्मद हयात तुनियो शबीर मक्सी हिते सभु शबीर मक्सी न न्याज़ चांडियो हाजी तबरेज़ उमदाद सुमरो शमसदीन चांडियो गौस बख्श मक्सी गुलाम मुस्ताफ़ रोई गुलाम चन्ना गुलाम मक्सी शहदाद कोट जा दोस्त अलग अलग थी बि ॾियो कापी न करियो नाए ॾे वारो हिसाब न रखो पंहिंजे ज़मीर मुताबिक़ वोट ॾिबो दोस्तनि जी महिनत ॾिसी वोट ॾिबो जुमन समझ साहब विझी अचो हेॾा साईं दोस्त सखरिया अब्दुल वाहिद इरफान चांडियो इदरीस कटपर रहमतुल्ला दायो मोहम्मद अली शेख नोमी सिंधी असगर मेहर दोस्त अली खोसो अब्दुल वहीद खोसो कामर इरसाक सखरिया दोस्त आहिनि साईं जलाल शाह खां इजाज़त वठो अदा सखरिया दोस्त आहिनि सखरिया किथे आहिनि अबा सखरिया दोस्त कोन आया आहिनि इदरीस कटपर पोतो आहे हिकिड़ो सजावल जा दोस्त अचनि गनी मला साहब मौजूद आहे अबा सजावल जा रात त हुआ केॾा विया गुलशन रिंद मोहम्मद अशरफ थैम अल्लाह बख्श पारोड़ी सजावल जा दोस्त अचो अब्दुल वाहिद खासकेली मंजूर फारूक शीदी माऊ शोरो सोहेल अबड़ो सजावल जा दोस्त अदा सजावल दोस्त निशा साहब बदीन सही बदीन जा राजा एजाज हुसैन असलम मेंदो पुनल निजामानी मोहम्मद अनीफ जाट असलम सोनारो गुल मोहम्मद शाह गुलाम कादर मुरादानी अब्दुल जब्बार मंगरियो रियाज मुस्तफा रसूल चांग बदीन जा दोस्त अचो थोरो छिदा दोस्त थी वियो हिक ॿिए तां कापी न करियो अदा अचो बदीन जे दोस्तनि खे ॾियो हेॾां बदीन जा दोस्त आहे हा हा दोस्त को रहिजी वियो त हुनखे विहारियो त पोइ नालो गणप करे पोइ असीं ॾियारींदासीं ज़ुलो हली विया आहिनि न हुन करे वरी पोइ विच में मुंझ थींदी शबीर साईं वोट सभिनी खे ॿिया दोस्त बीठा आहिनि ॾिसी अदा अचो न त ओरिया अचो टिक कंदा अचो ॾींदा अचो टिक कंदा अचो जामशोर ज़िले जा दोस्त होशियारी वठो जामशोर ज़िले जा दोस्त होशियारी वठो लाइन लॻायो अची अली शेर छछर मंठार छछर मीर हसन सुमरो अमजद मस्तोई शवाल ॾेथो अमीर बख्श छछर इब्राहिम कामड़ियो यूनुस ओठो मुबीन तेवड़ियो लियाकत जामरी जामशोर जा दोस्त हिन पासे अचो हेॾा अचो साईं हेॾा अचो हिन पासे अचो जामशोर जा दोस्त हिन पासे अचो हेॾा अचो ऐं तव्हां साईं हिननि खे ॾियो दोस्तनि खे सजावल वांदो थी वियो पेनू साईं रखंदा आहियो पेनू सभु असांजो खणी हलिया हथ में न साईं हिन जो नालो न गफ़ार खोसो हा ॾियो साईं जामशोर जा दोस्त फार्म वठो
साईं मटियारी जा दोस्त होशियारी वठो। मोहम्मद अली अब्दुल साहब वोट करे वियो आहे। बाक़ी रसूल बख्श सोलंकी, मल्हार शीदी, हाजी मूसा लुको, मोर ओड, अब्दुल फता गाउटी, गुलाम हैदर निज़ामानी, लियाकत जेके आया दोस्त मटियारी जा चो दोस्त प्रॉपर मेंबर हुजनि त काउंसलर जा नाला वरिता मूं, महिरबानी करे वेझो हुन पासे हलिया वञो, परे पासे हलिया वञो, वोट वठो साईं खां। मटियारी जा दोस्त अची विया आहिनि। हिकिड़ा दोस्त बाल्टी में पिया वञनि, ॿिया खीसे में जो खणियो पिया वञनि, उहे महिरबानी करे वापसि वोट ॾियनि। अली शेर छछर भांगो खीसे में जी वोट अदा 12 जा नाला लिखियल आहिनि, 11 ते टिक कबो। टंडो अलायर, अब्दुल मालिक दाऊदानी, महबूब समूह, उमदाद नारजो, राशिद आरैन, हाजन लुंड, माशूक लिगारी, मोहम्मद बख्श नायू, अफजल जिस्कानी, जामन बैरानी, अमजद बैरानी। टंडो अलायर दोस्त अचो, टंडो अलायर दोस्त हिन पासे अचो। वरी ॿियूं वठो न पैन वॾा पैनूं जेको दोस्त टिक थो करे ॾेई कोन थो असांखे। ये पैनूं असांखे महिरबानी करे ॾियो, हिते कम में बि अचनि, या जेको खणी अचे वरी उहो ॾेई वञे असांखे। टंडो अलायर दोस्त इंतहाई नज़म ज़ब्त सां वोटिंग थी रही आहे। दोस्त महिरबानी करे पंहिंजी पंहिंजी जाइन ते वेहंदा अचनि वोट खां पोइ। जिलो ठट्टो, नाथो खान बुरोई, जमील अहमद समूह, बशीर जोखियो, अली अहमद मालियो, उस्मान हिंगोरो, इम्तियाज समूह, राजा कुरैशी, मिठुल आशारी, उमर नायो, आशिक हिंगोरो, उमरान कुरैशी नाए सारी। हाँ वेठो जे सही है। जुल्फकार नालो सही वरतो जी आयो कोनो। अच्छा उमरकोट जिले दोस्त अचो। गुलाम हैदर भट्टी, मेयार खान बगलानी, शाहिद कपरी, मजनू मेंगवार, सोनू कोहली, रमेश खैर बख्श मंगरो, नूर महर, लियाकत सोलंकी, प्रीतम भील। उमरकोट दोस्त करी पैनू ते छॾे वञो महिरबानी करियो। उमरकोट जा दोस्त सही हिते सही करा तो मथे हमरा बिठो सही मजदूर फेडरेशन जा जुल्फकार हिते न आहे। डॉक्टर सुमार साहब खां तवजा घुरंदुस साईं मंजूर जुल्फकार न आहे। टे नाला आहिनि, जुल्फकार सुमरो, गफ़ार खोसो, कोड़ो खान मस्तु। ये मेंबर आहिनि, मूं वटि इहा लिस्ट न आहे। तव्हांजे रिकॉर्ड में तव्हां वोट कराया, मूं वटि लिस्ट न। जुल्फकार सुमरो, गफ़ार खोसो, कोड़ो खान मस्तु। अमजद मस्तु तालुके भगवान आउं बि कोन्हे। जिले कश्मीर जा दोस्त जो पीर बख्श वलकानी, उनजो नालो कमर सराणी, दीदार सब्जोई, गुलाम हैदर, सब दोस्त अचो। अच्छा मजदूर फेडरेशन जा दोस्त बचो। जुल्फकार सुमरो, गफ़ार खोसो, कोड़ो खान मस्तुई। या मजदूर फेडरेशन जा टे दोस्त वोट कंदा। थी वियो इहो ॿुधाइण सां। शिकारपुर जा दोस्त अचो। शिकारपुर जा दोस्त हसी मंगसी, एहसान जियो, फज़ुल्ला सुधायो, मोहम्मद पनाह सुधायो, ज़हीर अहमद पेचो, जुल्फकार सुधायो, बासित अली टावरी, दिलबर बंगवार, मरम चांडियो।
शिकारपुर अब आए अचो अचो शिकारपुर दोस्त अचो हेॾा अचो हिन पासे हेॾा अचो हेॾा अचो घणा बाक़ी थी विया? ॿ ॼणा आहियो था पेन हिकिड़ो पाण छॾे वञे हिते महिरबानी थींदी हिकिड़ो पेन छॾे वञे अदा जेका बाबा जा दोस्त अचो अब्दुल रज़ाक लाशारी सही या यार ये टिक करे बाबू छॾ इन में के 11 कजो जेका बाबा जा दोस्त अचो अब्दुल रज़ाक लाशारी निज़ाम मस्तूई अब सत्तार जागीरानी सैयद अली शाह हाजी मेहरदीन दीनारी अब्दुल गफूर थईम असगर लाशारी अब्दुल गफूर बुल्लो जावेद सागर मामा अमीर बख्श सुमरो जेका बाबा जा दोस्त अचो जेका बाबा अदा तक हुन पासे अदा हुन पासे होदा अदा हुन पासे इते हां थर जा दोस्त अचो थरपारकर घनश्याम माली मुश्ताक आसमानी शंकर बागी आदम हिंगोर जो लाल महेश राहुमल भील गुलसन लुंड मोला बख्श बजेर मुजाहिद गोमन ये 10 दोस्त आया 2 ॼणा 3 ॼणा अची विया दादू जुलो फकीर अली हसन जावरी सिकंदर खोखर अब्दुल फताह गाइंचो राजा नदीम बार जमील चांडो शहबाज अली मलक जेके बि दोस्त आहिनि दादू जा दोस्त अची विया बा शाहबाज बाबा हेॾा साईं वारनि पाण हिकिड़ी पाण पंहिंजी छॾे वञो तव्हांजी महिरबानी सभिनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे जल्दी करियो सांगड़ ज़िलो अली डुनू खास खली मुख्तियार लिगारी कामरेज जाफर लिगारी एहसान अली शल सलीम रज़ा डायरी मोहम्मद हुसैन तुर्क शाहनवाज नाइट जमीर लाखो जाफर ब्रोई मोहम्मद साले जोनेजो साहब सांगड़ ज़िलो साईं मोहम्मद साले जोनेजो साहब असांजो सीनियर दोस्त आहे मीरपुर खास मोहम्मद यूनुस तालपुर एजाज अली शर परवेज नुआनी गुलाम सन पौड़ अब्दुल करीम कीरो नजीर अहमद कीरो अकबर शर ठारो खान नुआनी गुलजार मक्सी रजब अली सुमरो मीरपुर खास अदा जल्दी करो पेन है तो छॾे वञो पर पंहिंजी बि छॾे वेंदा वञो कराची मलीर कमरदीन अब्बासी राणू ज़हरानी नुसरत सुमरो मोहम्मद यामीन गबोल शबीर चांडियो शमशाद ज़हरानी राजन खान इनायत चांडियो गुलाम अहमद बलोच रमजान करमती रोशन कलोड़ो अख्तियार सुमरो रजब अली दुरानी जेके बि मलीर जा दोस्त अचो कराची मलीर साईं हुन पासे आहे जिते साईं जलाल शाह बीठो आहे हिते वठंदा अचो कराची मलीर कराची मलीर कराची ओभर मुबारक अली भट्टी गुलाम अली बुलेदी ममताज जत सईद लखन न्याज अहमद गबोल अब्दुल रज़ाक सुप्री नए दोस्तन सलमान बुलेदी हफीजुल्लाह दायो रियाज जलबारी मोहम्मद अली शेख कराची ओभर हथ उकलायो दोस्तों ने गुज़ारिश है हथ उकलाईंदा अचो कराची ओभर जा दोस्त एक बे ता कापी न करियो कराची ओलह जा दोस्त आया आहिनि ॿ नाला लिखियल आहिनि मोर मक्सी नादर मक्सी ॿई ऑप्शन में कराची कोरंगी पम्मूमल किथां जो गायब थी वियो आहे पम्मूमल मज़हर चांडियो अब्दार अवेस मोहम्मद अली राजा मुनीर सईद आमिर हुसैन आमिर आमरिन अब्दुल गफ्फार नवन मुनाशिब नल अचो कराची कोरंगिया दोस्त कराची कोरंगिया दोस्त अचो
अञा आई न टे बचा साईं बाक़ी हैदराबाद हिकिड़ो तव्हां ओरिजिनल रखियो किथां खां पन्ना पी था सही पन्ना अदा हाणे सब ज़िला थी विया आहिनि मुकमल बाक़ी रह ज़िलो हैदराबाद उन में असां बैलेट पेपर मिली ॿ अढाई खुटी पाइनि असीं लिखी अचूं 2 मिंटनि में त असां पंहिंजो ज़िलो असां रहिजी वियो में 4 फार्म आहिनि बाक़ी असां 6 लिखणा आहिनि ते रहिजी विया आहिनि खोट असां ते थी आख़िरी ज़िलो आहे दांदली कोन हलंदी हाणे अहिड़ो को तव्हां क़ौमी असेंबली में कोन वञो हींअर सब्र करियो अञा नौकरा दोस्त कोन हुआ वरी पोइ पिया आया सभु दोस्तनि गुज़ारिश आहे त वियो पंहिंजी सीटुनि ते लियाकत पन्ना वटे खणी जो मथां नूरुल्ला तव्हां ॾिसो त मानी जी पोजीशन छा आहे त दोस्तनि खे मानी खाराइजे ॾिसे वोटनि जी अच्छा सभु वियो भला वियो रिज़ल्ट ॿुधी पोइ रिज़ल्ट ॿुधी पोइ हा हा इहा ॻाल्हि आहे वियो लो ॿियो कल्ह मानी ते वॾी टकर कई मां अॼु वरी चओ था सब्र करियो नाश्तो ॿाहिरों करो खाधो चेयरमैन साहब कसम खणंदो ऐं ॿिया उहिदेदार कसम खणंदा सीसीआ मेंबर कसम अब्दुर्रहमान बुरई आयो आहे हैदराबाद मां समी बाबू सीधी आयो न सभिनी खां डिघो पधरो मामा महबूब अबड़ो न किथे आहे सभु हैदराबाद ज़िलो सॼो मौजूदु आहे असांजो चीफ रवानो थी वियो भई ॿिया सिर्फ़ु मौजूदु आहियूं मोहम्मद अली अबड़े असां सां ॾाढी कई आहे वॾी वर्क सही चाचो सचल वो पांगबा है घणा वोट सही है घणे वोट पर गलती थी वई त 10 मिंट वधी वियो इलेक्शन कमीशन जी तारीख़ त पूरी थी वई आहे जी साईं इलेक्शन कमीशन जी रिटायरमेंट जी तारीख़ त थी वई आहे नदी इलेक्शन कमीशन के ना कम आहिनि अञा असांखे कुझु कम आहिनि शाह साहब वरी चए थो मानी खावत मां अकेलो गणप कयां हिकिड़ो मां खारे कयां दोस्त असांजे महबूब कायद डॉक्टर कादिर मंग साहब सां फोटो कढाए रहिया आहिनि अनकरीब असां डॉक्टर कादिर मंग साहब खे चेयरमैन जो हलफ खणाईंदासीं पोइ नए रुख सां नए जदोजहद सां नई उमेदुनि सां सभई दोस्त हिकु नई सिंध में दाख़िल थींदासीं इन घड़ियुनि जो तव्हां इंतज़ारु करियो डॉक्टर साहब हलफ खणंदो ऐं तव्हां सां मुखातिब थींदो
डॉक्टर साहब जो ताज़ो एक्सीडेंट थियो सभिनी दोस्तनि जो दुआऊं डॉक्टर साहब सां गॾु आहिनि अलाह साईं खेनि वॾी हयाती सुठी सिहत ॾियनि अॼोको ॾींहुं असां लाइ बाइस फ़ख्र आहे असांजो चेयरमैन ॿीहर असांजो चेयरमैन थियो आहे 20 बजे 15 मिनट ये जगह टंडोमान खान जो बोरची आयो मानी तमाम सुठी ठाहे तो वेठो आयो त हथ पियो खणे त मुंहिंजो नालो वठ टंडोमान खान मां ख़ासि घुरायो वियो गुलाम मुस्तफ़ा समूह ऐं वेठो आयो तो जोकरनि वारी टोपी पायो पुठियां ऐं गुलाम मुस्तफ़ा हेॾा हलिया हेॾा बीह अची मुंहुं ॾेखार सभिनी खे हलिया 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 मुंहुं ॾेखार मानी सुठी ठाहींदो मुंहं ते कोन वञिबो हलिया असां जहिड़ो ई आहे टंडोमान खान जो असां जहिड़ो ई हूंदो ॿियो कहिड़ो हूंदो अचे नथो पाण तमामु सुठो बोरची आहे डॉक्टर साहब खे पसंदि आहे तॾहिं डॉक्टर साहब हुनखे हर प्रोग्राम में घुराईंदो आहे डॉक्टर साहब चवंदो थोरो निभागो पाए हैदराबाद जा दोस्त अचो हैदराबाद ज़िले जा दोस्त अचो खुदा बख्श दर्स साईं जलाल शाह मौजूद आहे ऐं मौजूद आहियां अब्दुलरहमान बुरोही समीला सुमरो लालचंद बाबू शीदी लियाकत जोयो महबूब अबड़ो नूना मंगसी सचल गोपाल ये आखिरी ज़िलो है हैदराबाद जेको असीदे में शामिल है साईं मूंखे हिकिड़ो ॾिजो हाँ हाँ तू कंहिंखां पढ़े जेका पढ़ा थी ख़ुदा बख्श ॿिए कंहिंखां मदद ये उम्मीदवार आहे ख़ुदा बख्श न करे ॿिए खां मदद ख़ुदा बख्श ख़ुद उम्मीदवार आहे मामा महबूब खां पुछ मामा महबूब पढ़ियल आहे या ओडो साहब खां पुछ लालचंद ओड खां मदद वठ ॿिए टिक सिक करियो न जान आखिरी साईं मूंखे हिकिड़ो ॾिजो वाह थी वियो हुजे बतावां जा तव्हां साईं कंदासीं साईं बाक़ी लिखे थो साईं जे दोस्त जो को वोट रहिजी वियो हुजे दोस्त पोइ आयो हुजे त उहो असांखे ॿुधाए इन पने ते दोस्त कराए छॾियो अच्छा हैदराबाद वाला जल्दी करो बाबा मेहरबानी करो हाँ 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 सभई दोस्त पंहिंजी पंहिंजी सीटुनि ते वियो वोटिंग जो सिलसिलो ख़त्म थी चुको आहे बाक़ी हिकिड़ो ॿ वोट रहियो साईं जलाल शाह खे मूंखे करिणो आहे मैं साईं ने वेड़े विषय ये बाकी आला किस्म लिखी बैलेट बॉक्स में हिकिड़ो आला किस्म जो साउंड मौजूद आहे स्टेज ते
तयार असां वोट नहीं गरम करूं था तव्हां महिरबानी करे ख़ामोश थोरो हाल में वेहिजो 2 मिंटनि में कढ़ाइण में मदद वठी सघो था। हाँ सही ईअं कयो टाइम जो जगह ते सही आहे ममताज हिकिड़ो बेंच पेपर हेठि कियो पियो आहे तव्हांजी पेरेंट तव्हांजी पेरेंट फोन ये बुझी जो है ना चाहते तो कम है जाती बड़ी ना जरूरी है
ईमानदारी से कट सिद्धो कर हाली असन ये न कर पहले असल में ईमानदारी का आसास तो यार फकीरी हमारा बाका है फकीरी ने आपको किया तो बता हुआ है हाँ वाला खुदा आपको जिन वो ऐसा तो यार वो कसीदा पर मला कराई पाडवट बंदोबस्त ಮಾಡ್ಕಂದೆ ना मल्ल बल बुराय ಹೊಡೆದೆ ಹೇಳಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಹೇಳಿ बेहतर करिए चारों सही है नंबर ले विरोध अमल करायो वारनी बे हो जाए आखिरी दी तक था साईं हाणे आवाज़ खोल दी अब ये न कर अदाणे वोटनि जी गणपत शुरू था करियूं तव्हां सभिनि खे जेके बि लिखण जो शौक़ु हुजे ॻणण जो शौक़ु हुजे त उहे पाण लिखंदा अचनि पंहिंजो पाण वटि जेके उमेदवार आहिनि उन करे असां हिन शइ खे ओपन रखियो आहे ऐं ही नंबर वाइज़ हिकिड़ो वोट पढ़ंदो वेंदुसि साईं पहिरियों वोट मुंहिंजे हथ में आहे इम्तियाज़ समूह जे असांजे एतबार में त पोइ असीं जल्दी करे वठूं यार खैर तो है नशे अॻे अॻे ईअं थियो आहे त गणपत थी विया हुन करे असां एक अकाउंट के केतिरो बणींदा ना बाबा है एक अकाउंट पकड़ा है ये तो सत्या नाश थी गई बस तो बड़ आवाज घर कभी जगह लाना ये बंदी रोड पे आओ तो तमाम किलोमीटर हैदराबाद से बंदी रोड पे बंदी रोड ऐसे दिन लाए पैजो सिर बताई दे रखी कौन से होगा ऐसे दिन लाए पैजो सिर बताई दे रखी जंग न थस पर पंहिंजी जान दी गंदरब साईं तेजी फतेह थींदी गंदरब साईं तेजी फतेह थींदी मुंहिंजो महबूब लीडर कादिर मक्सी आयो मैदान में आसंदरो बधी बीड़ी सिंध जा कॾींदो वठी पंहिंजो सभु साथ ॾियो जागो सिंधी बीड़ी सिंध जा कॾींदो वठी पंहिंजो सभु साथ ॾियो जागो सिंधी जागो 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 सिंधी वक्त ना है निंड जो
पाओ संदरा बधी सवाल आए सिंध जो दिखे सब धार छजू पाण कढी दिखे सब धार छजू पाण कढी मुंहिंजो महबूब लीडर कादिर मसी आयो मैदान में आ संदरो बधी पीढ़ी पीढ़ी सिंध जा कॾींदो वठी पंहिंजो सभु साथ ॾियो जाग सिंधी पीढ़ी पीढ़ी सिंध जा कॾींदो वठी पंहिंजो सभु साथ ॾियो जाग सिंधी समझी दयुल्स उठे दिल सां लिखियो गीत समझी दयुल्स उठे दिल सां लिखियो गीत छोटे पुट सिंध जैसा अहिड़ी पकी प्रीत हलबो गॾिजी तंहिंसां ज़िंदगी सॼी हलबो गॾिजी तंहिंसां ज़िंदगी सॼी पंहिंजो महबूब लीडर कादिर मसी आयो मैदान में आ संदरो बधी पीढ़ी पीढ़ी सिंध जा कॾींदो वठी पंहिंजो सभु साथ ॾियो जाग सिंधी पीढ़ी पीढ़ी सिंध जा कॾींदो वठी पंहिंजो सभु साथ ॾियो जाग सिंधी पंहिंजो महबूब लीडर कादिर मसी आयो मैदान में आ संदरो बधी पंहिंजो महबूब लीडर कादिर मसी आयो मैदान में आ संदरो बधी पीढ़ी पीढ़ी सिंध जा कॾींदो वठी पंहिंजो सभु साथ ॾियो जाग सिंधी पीढ़ी पीढ़ी सिंध जा कॾींदो वठी पंहिंजो सभु साथ ॾियो जाग सिंधी नारे कादिर नारे सिंध जिए कादिर जिए पे नारे कादिर नारे सिंध जिए कादिर जिए पे जिए डॉक्टर कादिर मसी सजी सिंध जो आई शान मुझो आई मान डॉक्टर कादिर मसी आज अहमद खुशी खैर मदनी